नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वबा सबबि ट्रेनुनि जी सर्विस मुअतल करण खां पोइ बहाल करण दौरान रेलवे इख़्तियारनि घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ स्टेशन जा स्टाफ ख़त्म करे छॾिया आहिनि, जंहिंजे करे रेलवे स्टेशन घोटकी समेत ज़िले जूं ॿियूं स्टेशनूं वीरानी जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। जॾहिं त रेलवे इख़्तियारनि जे अहिड़े फ़ैसिले सां वापारी सरगर्मियूं ठप बणिजी वियूं आहिनि। घोटकी जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ॿिनि शहरनि ॾांहुं ट्रेनुनि ज़रिए सामान मोकिलियो वेंदो, जॾहिं त शहरी बि ट्रेनुनि जी सुस्ती ऐं आमदरफ़्त सफ़र खां महरूम आहे। घोटकी ज़िले में केतिरा ई सनती इदारा मौजूद आहिनि, जंहिंमें कमु कंदड़ हज़ारे मुलाज़िम ट्रेन ते सफ़र करे पंहिंजे मागनि ॾांहुं ईंदा वेंदा हुआ, पर हाणे हू बसनि ज़रिए ईंदा वेंदा आहिनि। घोटकी जे शहरनि वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान ऐं वफ़ाक़ी वज़ीर रेलवे शेख रशीद खां घुर कई आहे त घोटकी ज़िले में ट्रेनुनि जा स्टाफ बहाल करे शहरनि खे सफ़री सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।